अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। अॼु जी जेका अपडेट्स आहे उहा इहा आहे सिंध यूनिवर्सिटी पारां मास्टर्स इवनिंग डिग्री प्रोग्राम 2022 जी फर्स्ट प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट अनाउंस कई वई आहे ऐं उन सां गॾोगॾु सेकंड प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट LLM इवनिंग डिग्री प्रोग्राम जी अनाउंस कई वई आहे। जिन्हनि बि कैंडिडेट LLM इवनिंग डिग्री प्रोग्राम या मास्टर्स इवनिंग डिग्री प्रोग्राम 2022 में अप्लाई कयो वियो हो उहे पंहिंजो सिलेक्शन लिस्ट में नालो चेक करण जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन वारी वेबसाइट ते वेंदा ऐं एडमिशन वारी वेबसाइट ते वञण जे लाइ असांखे ब्राउज़र ते वञी admission.usin.edu.pk सर्च करणो पवंदो। जीअं असां admission.usin.edu.pk लिखी ऐं सर्च कंदासीं त असां एडमिशन वारी वेबसाइट ते अची वेंदासीं ऐं उन खां पोइ तव्हां हीउ ॾिसी रहिया आहियो मास्टर्स मेरिट लिस्ट, इन ते तव्हांखे क्लिक करणो आहे ऐं उन खां पोइ ही प्रोविजनल मेरिट लिस्ट सर्च बाय CNIC नंबर तव्हांखे इन ते क्लिक करणो आहे। जीअं ई तव्हां इन ते क्लिक कंदा तव्हां वटि डिटेल्स अची वेंदियूं। फर्स्ट प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट मास्टर्स इवनिंग डिग्री प्रोग्राम, सेकंड प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट LLM इवनिंग डिग्री प्रोग्राम 2022। हाणे उन जूं जेके इम्पॉर्टेंट डेट्स आहिनि उहे इहे आहिनि त तव्हांजा जेको आहे चालान 26 मार्च 2022 खां जेको आहे तव्हांजे पोर्टल ते रखिया वेंदा ऐं उतां तव्हां डाउनलोड करे ऐं तव्हां चालान पे करे सघो था। चालान पे करण जी जेका लास्ट डेट आहे उहा 2 अप्रैल 2022 आहे ऐं जेको आहे डॉक्यूमेंट सबमिशन जी जेका लास्ट डेट आहे उहा 4 अप्रैल 2022 आहे। जिन्हनि कैंडिडेट अप्लाई कयो हो त उहे पंहिंजो CNIC हिते इंटर यूअर CNIC जिथे लिखियलु आहे उते लिखी करे सर्च कंदा त अगरि उन्हनि खे डिपार्टमेंट मिलियो हूंदो त उन्हनि खे डिपार्टमेंट जी डिटेल अची वेंदी। असां ॾिसूं था हींअर NIC लॻाए असां ही CNIC लिखी करे ऐं सर्च वारे बटन ते क्लिक कंदासीं। जीअं ई असां हीउ ॾिसो क्लिक कयोसीं त ही डिटेल्स अची वियूं। हीउ जेको आहे सिलेक्ट थियो आहे, सिलेक्शन जी जेका थी आहे मास्टर्स चॉइस जेका आहे MBA इवनिंग बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन शिफ्ट इवनिंग ऐं कैटेगरी। ईअं तव्हां वटि बि अगरि तव्हांजी सिलेक्शन थी हूंदी तव्हां वटि पंहिंजे डिपार्टमेंट जी डिटेल अची वई ईंदी कहिड़े डिपार्टमेंट में तव्हांजी सिलेक्शन थी आहे। उम्मीद था कयूं तव्हां ताईं इंफॉर्मेशन पहुची वई हूंदी त जेको आहे सिंध यूनिवर्सिटी पारां मास्टर्स इवनिंग डिग्री प्रोग्राम जी बि सिलेक्शन लिस्ट जारी कई वई आहे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी जेका बि वीडियो अचे तव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।